सिंध इंडस रिवर सिविलाइजेशन 5000 सालनि में छा नाहे बदिलियो। मौसमूं बदिलियूं, रंग बदिलिया, दुनिया बदिलजी वई। ॾिसजे त इंसाननि घणो कुझु बदिलाए छॾियो। जेकॾहिं कंहिंखे बदिलाए न सघिया आहिनि, सा आहे सदियनि जी तहज़ीब ऐं सकाफ़त वारी सिंध। जेका पंहिंजे क़दीम सुञाणप, रस्मो रिवाज, तहज़ीब ऐं रूहानियत वारे वजूद सां अॼु बि उन वक़ार ऐं शान सां उते ई मौजूदु आहे जिते 5000 साल पहिरियां मौजूदु हुई। ही दुनिया जी वाहिद तहज़ीब आहे जेका वक़्त जे तूफ़ाननि ईंदे बि पंहिंजे ओज ऐं बका सां क़ाइमु आहे। हलूं था 5000 साल पुराणे नाक़ाबिले फ़रामोश सफ़र ॾांहुं जितां लाज़वाल तहज़ीब जो आगाज़ थियो। सिंध जी मुक़द्दस सरज़मीन वादी महराण जी सदियूं पुराणी तहज़ीब जो वजूद, जिते शाहूकार तहज़ीब ख़ामोशी सां अॻिते वधंदी रही। मोहन जे दड़े जूं घिटियूं जेके हिकमत सां ठहियल आहिनि, पका रस्ता, पाणी जा ख़ूबसूरत खूह, ज़रख़ेज़ ज़मीन। ही शहर सिर्फ़ पत्थरनि ऐं सिरुनि सां ठहियल न हुयो, पर अकुल, हुनर, मोहबत ऐं भाईचारे जो शहर सॾियो वेंदो हो। मोहन जे दड़े जी हर सिर में लाज़वाल दास्तान लिकियल आहे। परे परे खां ताजिर हिते ईंदा हुआ वापार सांघी, ख़ुशबू, कपड़ा, ज़ेवर ख़रीद करण। सिंध पूरी दुनिया सां गॾिजी वई हुई। पंहिंजे क़दीम तहज़ीब सां गॾु सिर्फ़ तिजारत जो सिलसिलो न हुयो, पर अज़ीम तहज़ीब सकाफ़त जो तसलसुल पिणु हो। पाणी ज़िंदगी हितां जे माण्हुनि जी इबादत हुई। रूहानियत हितां जे माण्हुनि में मौजूदु हुई। इन खां पोइ आर्या आया, यानी ॿाहिरां आयल माण्हू। आर्या आया त उन्हनि वटि तलवार न हुई। हू पाण सां गॾु खणी आया हुआ बहितरीन ज़िबान, ख़ूबसूरत रस्मूं, मज़बूत अक़ीदा, वफ़ा ऐं मेहनत कश जज़्बो, जंहिंखे सिंध जी बहादुर क़ौम दिलि सां क़बूल कयो। पोइ ॿिनि शाहूकार तहज़ीबनि मां हिकु नई तहज़ीब जो जनमु वजूद में आयो। न मुकमिल आर्या क़ौम ऐं न वरी ख़ालिस सिंधी क़ौम, सिर्फ़ जदीद ऐं शाहूकार सिंध जो आगाज़ थियो। उन खां पोइ मुसलसिल हमला आवर कबीला सिंध धरती ते काहूं कंदा रहिया आहिनि, पर सिंध जी बहादुर क़ौम खे झुकाए न सघिया। सिंध जा माण्हू पंहिंजे हौसले, उत्साह ऐं हुबुल वतनी वारे जज़्बे सां हमेशा अॻिते वधंदा रहिया। सिंध पंहिंजी रूहानियत, सदियनि जी तहज़ीब, सकाफ़त खे पंहिंजे सीने अंदरि सांढे रखियो। मोहन जो दड़ो सिर्फ़ मिटीअ जो वीरान दड़ो नाहे। हीउ सिर्फ़ पुराणनि सिरनि जो मर्कज़ नाहे। हीउ सदियनि जी तारीख़ ऐं तहज़ीब जो अक्स आहे।
सिंध जी सरज़मीन सिर्फ़ हिकु ख़ितो न आहे, पर सिंध धरती वक़्त जो ख़ूबसूरत आईनो आहे, जंहिंमें इंसानियत पंहिंजे असल वजूद खे आसानी सां ॾिसी सघे थो। ही वादी सिंध आहे, जंहिंजी मिटी बि सिंध वासियुनि लाइ सोन मिसल आहे। सिंध धरती अॼु बि हर दिल में ज़िंदा आहे, ख़ामोश मगर सच जी तस्वीर, इंसानियत जो पहिरियों आवाज़, जिते मोहन जो दड़ो सिंध तोड़े सिंधी वासियुनि जी सुञाणप आहे ऐं सदियूं पुराणी शाहूकार तहज़ीब आहे। सिंध जी सुञाण सिर्फ़ महराण।